ओम शांति। अज मीठा मीठा श्री बाबा ब्रह्माचंद द्वारा सुनता मीठे मीठे रूहानी बार ताकि बाप रूहानी बार शो तो थे। शिव जी परमात्मा आप खुद निराकार है ना, खुद बल शरीर जो लोन वठी करे आयो आ, लेकिन ॻाल्हाईंदो आत्मा सां ई आहे। पंहिंजे शरीर में जेकी आत्मा वेठी आहे हुनखे बाबा चईंदो आहे मीठा मीठा रूहानी ॿार, मां तव्हांजी आत्मा जो पीउ परमात्मा आहियां। हाणे मां तव्हांखे वर्त ॾियण आयो आहियां, टीचर ठही करे तव्हांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾियण आयो आहियां। मां तव्हांजो सतगुरु तव्हांखे पावन ठाहिण आयो आहियां, सदगति जी राह ॾेखारण आयो आहियां न। पोइ पावन ठाहे करे सदगति प्राप्त कराए तव्हां सभिनि खे मुक्ति धाम वठी वेंदमि। हुतां पोइ तव्हां पंहिंजे पंहिंजे समय ते सतयुगी दुनिया में ईंदव। पावन ठहण जे लाइ महिनत त करणी पवंदी न, महिनत बि ॾाढी सहज आहे। बाप खे यादि करणु कोई महिनत जो कमु थोरी हूंदो आहे। बस घुमो फिरो, खाओ पीओ, विलायत में बि वञो, लेकिन पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, देह अभिमान खे छॾो, आत्म अभिमानी ठहो। छो जी जॾहिं आत्मा सम्झंदासीं तॾहिं ई त परमात्मा जी यादि ईंदी न। देह खे सम्झंदासीं त देह जा शरीर सम्झंदासीं त देह जो सामान आदि, देह जो संबंधी पदार्थ, देह जो धर्म यादि ईंदो। आत्मा सम्झण सां पंहिंजे परमात्मा बाप, पंहिंजो घर, पंहिंजी जेकी पाण खे बाबा हाणे शक्तियूं गुण जी स्मृति थो ॾियारे, उहो सभु यादि ईंदियूं आहिनि। आत्मा शरीर वठंदी आहे पाठ वॼाइण लाइ, हिकु शरीर छॾे करे पोइ ॿियो शरीर वठंदी आहे। ॾिसो, कोई हिन दुनिया में कोई त 100 वर्ष जींदा आहिनि, कोई 80 वर्ष, कोई 2 वर्ष बि जींदा आहिनि, कोई 6 मास बि जींदा आहिनि, कोई त जनम ते ई ख़तम थी वेंदो आहे, कोई जनम वठण खां पहिरियों गर्भ में ई ख़तम थी वेंदो आहे। त हिते पंहिंजे पुनर्जन्म जेका हिते थियनि था उहो पंहिंजे कर्मनि जे अनुसार था थियनि। हिन करे आत्मा कॾहिं शरीर छॾे थी, कॾहिं वठे थी, काॾे वठे थी, पतो नथो पए। सत्युग में पुनर्जन्म जन्म वठण, पुनर्जन्म वठण, ऐं हिते जन्म वठण ऐं पुनर्जन्म वठण में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। बाबा चए थो गर्भ में जन्म वठंदा आहियूं न गर्भ खां, लेकिन हितां जो गर्भ जेल मुआफ़िक आहे। ऐं सत्युगी दुनिया जो गर्भ महल वांगुरु हूंदो, हिते गर्भ जेल थोरी हूंदो। हिते रावण जे राज्य में आत्मा बुरा कर्म करे शरीर छॾंदी आहे न, त वञी करे गर्भ में बि सजा खाईंदी आहे। सत्युग में त बुरा विकर्म हूंदा ई न, विकार हूंदा ई न, त बुरा कर्म बि न थींदा, त गर्भ जेल बि न थींदो। हुते आत्मा खे न गर्भ में सजा मिलंदी आहे, न शरीर छॾण वक़्तु शरीर सजा मिलंदी आहे, न ही जीवन में कोई दुख शांति थींदो आहे। इहो बेहद जो बाप ब्रह्मा जो शरीर लोन वठी करे पाण खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए थो। छो जी पाण दुखी थी विया आहियूं न। हाणे दुखनि खां पाण दूर कीअं थियूं, शांति खां दूर कीअं ॾियूं, त बाबा पाण खे ज्ञान ॾियण आयो आहे। ज्ञान ॾेई करे सम्झी करे पंहिंजी बुद्धि जो तालो खोलो, बुद्धि सां सम्झो। मां कोई आशीर्वाद रहम आदि न करण आयो आहियां तव्हांखे मां आशीर्वाद ॾियां कि सदा सुखी रहो, सदा पुत्रवान ठहो, ईअं शांत रहो। जो बि आशीर्वाद ॾींदा आहिनि न, इहे सभु आशीर्वाद मां न ॾींदो आहियां। मां त ज्ञान ॾींदो आहियां, समझ ॾींदो आहियां, तव्हांखे तव्हांजी बुद्धि खे खोलण आयो आहे। छो जी तव्हांजी आत्मा हिकदमि बुझाइजी वई आहे न मन सुठो सोचे थो सघे, न बुद्धि सुठो निर्णय थी करे सघे, न ही अहिड़ा संस्कार तव्हांजो सुठा अथव। त आत्माउनि खे सुधारण लाइ परमात्मा पाण खे पढ़ाई थो पढ़ाए, ज्ञान थो ॿुधाए। पंहिंजी समझ जे अनुसार आत्मा सुख शांति जो जीवन जींदी। छो जो ॾिसो बाबा त हिकु ई समय ईंदो आहे न। हाणे पाण खे आशीर्वाद ॾे कोई बि, कल को पाण खे ॿियो जनम में वापसि सां दुख थी वञे त वापसि सां बाबा ईंदो छा? न, हिकु बारी समझ ॾे थो। तव्हां पंहिंजी सम्झ अनुसार पंहिंजे जीवन जो भाग्य ठाहियो अॻियां जे जन्मनि जे लाइ। त ॾिसो स्कूल में बि त टीचर आदि आशीर्वाद थोरी कंदा आहिनि, शिक्षा ॾींदा आहिनि न। ॿार जेतिरो पढ़े थो, जेतिरो ग्रहण थो करे, उन अनुसार उन्हनि जो पूरो जीवन अॻियां हलंदो अथनि। सुठी पढ़ाई लिखाई कंदा त सुठो जीवन थींदो।
पढ़ाई लिखाई सुठी न कंदा त पोइ जीवन बि ईअं थींदो अथनि। हिते बि बाबा चए थो मां हर कल्प में हिकु बार अची करे तव्हांखे हिन संगम युग ते ज्ञान अर्थात आत्माउनि खे शिक्षा ॾींदो आहे कि जीवन में कीअं पवित्र सुख शांति आनंद में रहणो खपे। समझ थो ॾियां, पोइ आत्मा जी जेतिरी समझ धारण कंदियूं हुन अनुसार हुननि जो ॿियो पूरो कल्प हलंदो। सत्य त्रेता में त तव्हां सुख शांति रहंदा, लेकिन द्वापर कलयुग में भी बाबा जेको पाण खे हाणे शिक्षा तो ॾे, कर्म करण सिखाए थो, द्वापर कलयुग में भी पाण जा ॿियनि माण्हुनि खां तो सुठा ई हूंदासीं पाण। ॾिसो बाबा खे सदैव शिव चईंदा आहिनि। शिव अर्थात कल्याणकारी, भगवान नाम रूप खां न्यारो आहे चईंदा आहिनि न माण्हू, लेकिन भगवान जे आत्मा जो रूप आहे, आत्मा जो नाम आहे। शरीर जे मौखिक भगवान की कोई शरीर न आहे, हुनजो कोई शरीर ते नाम कोन अथसि, लेकिन आत्मा ते त नाम अथसि न शिव। ऐं निराकार ज्योतिर्बिंदु हुनजो रूप बि अथसि। ॾिसो जंहिं तन में ईंदो आहे, ब्रह्मा जे तन में ईंदो आहे भल, लेकिन त बि हुनजो नाम त शिव ई रहंदो अथसि। जिस्म ते जेको नाम आहे, जे शरीर ते नाम आहे, उहो हुन ते नाम न पईंदो आहे। ब्रह्मा जे शरीर में शिव बाबा ईंदो आहे, त शिव त अलॻि थी वियो न, ब्रह्मा अलॻि थी वियो, भले हुनजे शरीर जो लोन वठंदो आहे, लेकिन नाम हुनजो उहो शरीर वारो न चईंदासीं। बेहद जो बाप हाणे पाण खे बुद्धि सां संन्यास कराइण आयो आहे। संन्यास था सभु कुझु छॾणु, लेकिन माण्हू भक्ति मार्ग में हाणे बाबा पाण खे चई बुद्धि सां सभु कुझु छॾो। बुद्धि में तव्हांखे कोई भी दुनियावी किचड़ कुटी आदि कोई भी अहिड़ी चीज़ुनि जी लगाव न हुजणो खपे। छॾो अर्थात बाबा कीअं संन्यास करण थो सिखाए पाण खे कि कंहिंसां बि कोई लगाव न हुजे। पर तव्हां वॾी खां वॾी महांगी खां महांगी चीज़ बि पंहिंजे कम में लॻायो, जीवन में यूज़ करो, लेकिन अगरि हुनखे कुझु नुक़सान पइजी थो वञे हुन चीज़ खे, त तव्हांखे दुख न हुजणो खपे, हुनजी संभाल रखणी आहे। पर कल को उहो चीज़ न आहे त तव्हांजो जीवन, तव्हांजो उहो कमु रहिजे न। इन अनुसार बाबा पाण खे संन्यास थो कराए। बुद्धि सां सभु कुझु भुलिजणो आहे। अॼुकल्ह माण्हू एॾी चीज़नि जे मथां निर्भर थी विया आहिनि कि अगरि उहो चीज़ न मिले त इंसान जो जीवन ई हड़बड़ाहट में थो अचे, हलचल में थो अचे। सम्झो कंहिंखे थधो पाणी पीअण जी आदत आहे, थधो पाणी न मिलियो त पोइ उहो सॼो ॾींहुं उहो ईअं ई कंदो, मूंखे पाणी पीअणो आहे, सुठो ई नथो लॻे, मां कमु कीअं करां, मूंखे त थधो पाणी ॾियो। त एतिरी नंढी सी ॻाल्हि बाबा चए थो भले तव्हां सभु कुझु पीओ, सुठो खां सुठो खाओ, लेकिन अगरि कॾहिं न बि थो मिले त पाण खे हुनजे मथां निर्भर न रहणो आहे। थधो पाणी न त नॉर्मल पाणी पी करे पंहिंजो ॾींहुं गुज़ारो, पोइ कल्ह तव्हांखे थधो पाणी बि मिली वेंदो। ईअं पाण खे बाबा थो सिखाए। संन्यास अर्थात बुद्धि सां सभु कुझु भुलिजणो आहे, सभु कुझु कमु करिणो आहे, सबसे संबंध भी निभाइणो आहे, लेकिन मोह न रखिणो आहे कि कंहिंजी चीज़ जे मथां पाण खे निर्भर न थियणो आहे, न ही चीज़ न ही संबंधी। देह ॻाल्हियुनि जे मथां बि पाण खे पूरो निर्भर, पूरो उन्हनि जे मथां ई पंहिंजो जीवन न ही करिणो आहे कि उन्हनि जे बिना असां रही नथा सघूं। न, परमात्मा खे बि गॾु रखो न। छो जो ॾिसो था दुनिया में त अकाले मृत्यु थिए ई थी, कॾहिं केरु आहे कॾहिं न आहे, कॾहिं कुझु आहे, चलो मृत्यु बि न, कल को कुझु अहिड़ी ॻाल्हि थी वई, अगरि वो मनुष्य न आहे, लेकिन तव्हां अगरि परमात्मा खे पाण सां संग रखंदव त तव्हां हर सिचुएशन में आराम सां उनखे पार करे सघंदव, हलचल में न ईंदव। इन करे बाबा पाण खे बेहद संन्यास करण थो सिखाए, बुद्धि सां सभु कुझु भुलिजणो आहे। बाबा चए थो सदैव तव्हांखे हर्षित रहणो आहे। ॾिसो हितां जा हर्षितपना, मिठासपना, सरल चित्त स्वभाव, संस्कार, शुद्ध पवित्रता, ये सब संस्कार पाण खे गुण आदि शक्तियों आदि सब हिते ही धारण करण। पोइ हितां जो संस्कार पाण काथे खणी वेंदासीं? सत्युगी नई दुनिया में। देवी देवताउनि जी मूर्ति पे ॾिसो, ॾिसी करे केॾी चमक हूंदी आहे न, केॾी आकर्षण हूंदी आहे। भल हुया सत्युग में, हाणे उन्हनि जी पत्थरनि जी मूर्ति में भी एॾी आकर्षण आहे, छोजो उन्हनि में एतिरा सुठा, एतिरा पवित्रता जा हर्षितपन जा संस्कार अथनि न।
हुयनि 5000 साल पहिरियों, हाणे कोन अथनि, हाणे वरी खां धारण था करनि। हिन करे बाबा चए थो सदैव हर्षित रहो, हर्षितपन जो संस्कार तव्हांखे सत्संग में खणी वञणा अथव। मिठो रहो, हिक ॿिए सां ॾाढो मिठो थी करे चलो। हलो ॾिसो, सभु कोई पंहिंजो हिसाब किताब तो चुकतो करे थो। जॾहिं पाण खे बाबा ॿुधाए थो कि ही सभु तव्हांजो हिसाब किताब अथव। कंहिंजो कर्जो चुकतो थिए त ख़ुशि थींदो आहे न, पंहिंजे कर्मनि जो हिसाब किताब चुकतो थो थियनि त पाण खे इहे स्मृति में रही करे ख़ुशि रहणो खपे। बेहद जो बाप हाणे पाण खे वरितो ॾियणु आयो आहे, कोई नई ॻाल्हि न आहे। हर 5000 साल में हिकु बार बाबा वरितो ॾियणु ईंदो ई आहे। मनुष्य तो ये भी न जानदा आहिनि, ये देवी देवता लक्ष्मी नारायण राम सीता राधे कृष्ण कहिड़े देवी देवताउनि खे पूजनि था। ये हिन दुनिया में कॾहिं हुया, कॾहिं वापसि ईंदा। कई माण्हू तो चईंदा आहिनि ज्यादा आया होॾे हली विया, काॾा आया, जॾहिं पूजो हिते था, मंदिर हिते था मल्हायूं, मंदिर हिते था ठाहियूं, हुननि जो जनम ॾींहुं था मल्हायूं। त जॾहिं जनम ॾींहुं था मल्हायूं हिन धरती ते, त ज़रूरु हिन धरती ते ई हुननि जन्म वरितो हूंदो न। उन्हनि जो एॾा सुंदर महल आदि झांकियूं आदि ठाहींदा आहिनि कि ईअं रहंदा हुया, ईअं कंदा हुया। त रहंदा हुया कंदा हुया मतिलबु हिते ई हुया न, हाणे न आहिनि पर हुया त हिते ई। त ज्यादा आया होॾे न विया, हिते ई हुया, हाणे बि हिते ई आहिनि, लेकिन पत त ठही विया आहिनि। इन करे बाबा चए थो पंहिंजी आत्मा खे शुद्ध ठाहियो, दैवी संस्कारनि खे धारण करो, त वापसि खां उन ई दुनिया जी स्थापना थी वेंदी। उहो मनुष्य आत्मा देव आत्मा काॾे वयूं न आहिनि, उहे ई देव आत्माउनि जो संस्कार स्वभाव बिगड़िया आहिनि। हिन करे ई आत्मायूं अहिड़ियूं थियूं आहिनि, दुखी पतित थी वियूं आहिनि, हिन करे नर्क थी वियो आहे। हाणे उहो ई आत्मा जॾहिं दैवी स्वभाव संस्कार धारण कंदियूं त दुनिया बि स्वर्ग थी वेंदी। भक्ति मार्ग में त वेद शास्त्र आदि पढ़ंदा रहंदा आहिनि न। त बाबा चए थो हाणे बुद्धि सां पंहिंजी जज करो कि जेको मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां थो उहो सही आहे कि जेको तव्हां अञा ताईं पढ़ंदा या ॿुधंदा आया उहो सही आहे। पहिरियों परमात्मा राम पाण खे जो ॻाल्हियूं ॿुधाए थो उहो सही आहे कि भक्ति मार्ग में जो शास्त्र पढ़ंदा आहियूं उहो सही आहे। शास्त्र अलाए कीअं लिखिया, पाण खे थोड़ी पतो आहे शास्त्र कीअं लिखिया, बस सभु माण्हू मञनि था, लेकिन कीअं लिखिया इहो त पाण कंहिंखे ॾिठो न ही पाण कननि सां ॿुधो आहे। पाण त उहे ई लिखियल पुस्तक पढ़ूं था, लेकिन हिते त डायरेक्ट परमात्मा ब्रह्मात्म द्वारा पाण खे ॿुधाए थो। हिते त डायरेक्ट पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करूं त बरोबर पाण खे महसूस थींदो आहे कि अहिड़ियूं ॻाल्हियूं त असां कॾहिं ॿुधियूं ई न आहिनि। बरोबर ये कोई परमात्मा ही हिन दुनिया मां हिते दुनिया में आयो आहे, पाण खे सभु ज्ञान जी ॻाल्हियूं थो ॿुधाए। पर भॻवान खे सत्य बि चईंदा आहिनि न। भक्ति मार्ग में त दान पुण्य कंदा आहिनि पैसनि आदि जो, लेकिन दान पुण्य कंदे कंदे बि आत्मा त पाप आत्मा ई थी वई न। छो जी जंहिंखे दान था करो उहो अलाए किथे पैसो थो लॻाए, हुनजो पाप कर्म तव्हांजे मथां थो चढ़े। लेकिन हाणे पाण खे बाबा ज्ञान जो दान ॾेई करे पुण्य आत्मा थो ठाहे। हिते बाबा पाण खे चए थो ॾिसो दुनिया में त माण्हुनि जे मथां लाखों रुपए जो कर्जो आहे न। ये रावण राज्य में कदम कदम ते दुख ई दुख आहे मनुष्य खे। हाणे संगम युग ते मां तव्हांखे अहिड़ा कर्म करण थो सेखारियां कि तव्हां हर कदम में पद्मनि जी कमाई करो। हर कदम अर्थात पंहिंजो हर संकल्प बोल कर्म जेको बि पाण सॼो ॾींहुं करूं था, अगरि पाण बाप जी मत से कंदासीं, बाप जी मत जे अनुसार कंदासीं, बाबा जीअं पाण खे चए थो उहो कंदासीं, बाबा जी यादि में रही करे कंदासीं, त हर कर्म हर बोल हर सोच सां पाण जी पद्मनि जी कमाई थी थिए। छो जी परमात्मा जी यादि में था करो न, परमात्मा जी मत ते हली करे था करो। ॾिसो लौकिक दुनिया में भी कोई माँ बाप जे चए ते हलंदो आहे त हुनखे माँ बाप पंहिंजी पूरी जायदाद ॾींदो अथसि न कि इहो ई मुंहिंजो लाइक़ु ॿार आहे। त परमात्मा जी कहिड़ी जायदाद आहे? सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तियूं अथसि। त पाण बि बाबा जी मत ते हलंदासीं त पाण आत्माउनि खे इहे सभु सर्व गुण सर्व शक्तियूं मिलंदियूं ऐं सर्व ज्ञान सर्व मर्यादाएं
माण्हुनि खे छा खपे? जेसिताईं आत्मा में ये सभु चीज़ें न हूंदियूं त कमाए कीअं सघंदो? तव्हांखे भॻवानु इहे सभु ॾिए थो, तव्हांजे द्वारा ॿियनि खे थो मिले, त ॿियनि जी बि दुआयूं निकिरंदियूं त उहो ई दुआयुनि जो खातो पंहिंजो जमा थींदो ऐं सतयुगी दुनिया में उहो ई पाण खे धन जे रूप में मिलंदो। त पंहिंजे हर कदम ते पदमनि जी कमाई थी थिए अॻिले 21 जन्मनि जे लाइ। नई दुनिया जी स्थापना थी थिए त हुन नई दुनिया में त सभु प्रकार जा माण्हू खपनि, त उहो बि हिते ई त पाण निर्णय कंदो न, छो कि भॻवानु त सतयुग में हूंदो ई न, उहो त पंहिंजे 2 युगनि जे राज्य स्थापन करे हली वेंदो। त हुनजे राज्य में केरु महाराजा महारानी हूंदो, केरु राजा रानी हूंदो, केरु प्रजा दासा केरु साहूकार प्रजा, सभु जो निर्णय काथे थींदो? हाणे हिन ई समय 5000 वर्ष जी त ॻाल्हि आहे। 5000 वर्ष पहिरियों पाण स्वर्ग में वियासीं, हाणे नर्क में आहियूं, कल्ह वापसि खां स्वर्ग में हली वेंदासीं। अॼु ऐं कल्ह जो ई खेल आहे। माण्हू त लाखों वर्ष चई छॾियो था न, त हिन करे सम्झो लाखों वर्ष मतिलबु ॾाढो समय पियो आहे। लेकिन बाबा चए थो ॾाढो समय न आहे, 5000 साल ई त आहे बसि। ही त अॼु ऐं कल्ह जो खेल आहे। शांति धाम में तव्हां आत्मा ई रहंदो हुयो, हाणे तव्हां दुख धाम में आहियो, कल्ह तव्हां सुख धाम में हूंदो। शांति धाम, सुख धाम, दुख धाम। पंहिंजे घर जो नाम आहे स्वीट साइलेंस होम। पंहिंजे घर त सभिनि खे यादि रहंदो आहे, भई विलायत में बि कोई रहंदो हुजे त बि उहो अगरि प्लेन में ईंदो त छा सोचंदो आहे कि हाणे असां पंहिंजी भारत भूमि में आयासीं कि आयासीं, हाणे असां पंहिंजे घर आयासीं कि आयासीं। हुनजी बुद्धि में छा रहंदो आहे? बसि घर आयो कि आयो। त ईअं ई पाण खे बि बाबा चए थो कि बसि हाणे पाण पंहिंजी शांति धाम वयासीं कि वयासीं, पहुचासीं कि पहुचासीं। जेतिरो जेतिरो आत्मा पंहिंजे बाप खे, पंहिंजे घर खे यादि कंदी रहंदी, ओतिरो ओतिरो जल्दी पंहिंजे घर पहुची वेंदी। छो जी बाप सां बुद्धि योग लॻाइणो आहे न, सभु कुझु भुले करे, देह जा धर्म, देह जा पदार्थ, देह जा संबंधी, ये दैहिक दुनिया खे भुली करे पाण खे हुन विदेही दुनिया में हलणो आहे, निराकारी दुनिया में हलणो आहे। त निराकारी दुनिया में हलण जे लाइ वो निराकारी वस्त्र अर्थात निराकारी रूप में ई त वञणो आहे। त हिन जे लाइ घड़ी घड़ी पाण खे छा सम्झो कि मां आत्मा हिन शरीर खां न्यारी चैतन्य शक्ति भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजो पीउ शांति जो सागर, मुंहिंजो घर शांति धाम। मां केरु आहे? शांत स्वरूप आत्मा। मां ही आत्मा ई त सत्युग में विश्व जो मालिक थियमि। मुंहिंजी आत्मा जो धर्म आहे असली शांति ऐं पवित्रता। सत्युग में मां आत्मा जॾहिं शरीर वठी ईंदमि त मां देवी देवता धर्म जी हूंदमि। देवी देवता धर्म जा नियम मर्यादा पालन करण जे लाइ मूंखे एतिरो लाइक़ त ठहिणो पवंदो न। देवी देवता धर्म वारा त पवित्र वैष्णव हूंदा आहिनि, आत्मा सां बि शुद्ध हूंदा आहिनि, त खान पान में बि शुद्ध हूंदा आहिनि। त उहे सभु संस्कार बि मूंखे हाणे ई धारण करणा पवंदा, तॾहिं त मां हुते वञी हुन रीति सां रही सघंदमि न। बुद्धि सां हिकु निराकार परमात्मा सतगुरु खे यादि करो त उहो सतगुरु पाण खे पावन ठाहे छॾंदो। आत्माउनि खे पावन केरु ठाहींदो आहे? परमात्मा ई ठाहे सघंदो आहे न। हिन करे त भक्ति मार्ग में भल गंगा स्नान कंदा आहिनि त बि छा सच कंदा आहिनि? पतित पावन अच अच अच। गंगा स्नान करो त पतित पावन की छो था सच करो? अगरि पतित पावन गंगा जो पाणी न आहे, ॿियो कोई आहे त गंगा में वञी करे एॾो परे परे स्नान आदि छो था करो? अगरि पतित पावनी गंगा हुजे त पाण सॾु करूं त उहो पाणी पाण वटि अची वेंदो। उहो पाणी कीअं ईंदो पाण वटि? अची सघंदो? त भक्ति मार्ग में भई पाण ॾाढी सारी चीजूं चईंदा आहियूं, लेकिन हुनखे सम्झी करे चओ। पतित पावन अच मतिलबु पतित पावन पाणी न आहे न, तॾहिं त पाण चऊं था काथां अच। काथां ईंदो आहे पतित पावन? परम धाम खां। उहो निराकार परमात्मा ई पतित पावन आहे। आत्माउनि खे पावन ठाहिण वारो उहो ऊच ते ऊच भॻवानु आहे। अची करे आत्माउनि खे ऊची मत ॾींदो आहे, जंहिंसां आत्माउनि जो जीवन ऊचो थी वेंदो आहे। हाणे आत्मायूं कनिष्ठ थी वियूं आहिनि, त परमात्मा पाण खे हाणे
ऊची मत अर्थात ऊंचो सोचण, ऊंचो ॻाल्हाइण, ऊंचा कर्म करण। ऊंचो सोचण, ऊंचो ॻाल्हाइण, ऊंचा कर्म करण मतलब कर्म करण मतलब सभिनि जे लाइ पाण सुठो सोचूं, सुठो ॻाल्हायूं, अहिड़ा कर्म करूं कि सभिनि खे छा मिले, सुख शांति मिले, इनखे ऊंचो चइबो आहे। ऊंचा कर्म मतलब ये न कि हज़ारों रुपए माण्हुनि ग़रीबनि जे लाइ रोटी आदि ॾियूं था, एॾा धन ॾेई करे माण्हुनि खे दान था करूं, इहो ऊंचो कर्म न हूंदो आहे। ऊंचो कर्म हूंदो आहे, ऊंचो कर्म हूंदो आहे सभिनि जे लाइ सुठो सोचणु, सुठो ॻाल्हाइण, सुठो अहिड़ा कर्म करण जंहिंसां सभिनि खे सुख मिले। इन हिसाब सां पाण खे ऊंचो ठाहिणु आयो आहे परमात्मा। छो जी अॼु भले मनुष्य ॾाढा दान पुण्य था करनि, सुठा सुठा कर्म था करनि, लेकिन होॾे सुठा कर्म था करनि, सुठो दान पुण्य था करनि, देहिक मतलब स्थूल चीजनि जो दान था करनि, ऐं पोइ ॿी तरफ़ा ॿियनि माण्हुनि खे बुरो भलो चवनि था, गारियूं था ॾियनि या उन्हनि जे लाइ बुरो सोचनि था। त थी वियो न हिसाब किताब हिते ई चुकतो। जेको बि तव्हां दान पुण्य कयो, ॿिए खे अगरि तव्हां गारियूं वारियूं ॾिनियूं, बुरो भलो चयो, उहो हुते जो हुते ई सभु ख़तम थी। त बाबा चए थो मां तव्हांखे हाणे श्रेष्ठ मत ॾियणु आयो आहे। श्री श्री परमपिता परमात्मा पाण खे श्रेष्ठ मत ॾिए थो कि तव्हां सभिनि जे लाइ सुठो सोचो, सुठो ॻाल्हायो, सुठो कर्म करो। कर्म बि कीअं सुठो कंदासीं, पंहिंजे हर कर्म सां ॿियनि खे सुख मिले। कंहिंखे धन जो दान करण खां पहिरियों सोचो, अगरि तव्हां धन दान कयो, उन बुरो कर्म कई त उनजो पाप कर्म तव्हां ते चढ़ंदो। त धन बि सोचे सम्झी करे दान ॾियो, माण्हुनि खे सोचे सम्झी करे ॾियो। रावण जो राज्य आहे न, रावण राज्य में त सभु ईअं ई पतित थी विया आहिनि न। त अहिड़े राज्य में पाण कीअं संभली करे हलूं ताकि कोई बि पाप कर्म पाण जे मथां न चढ़े, हुनजे लाइ पाण खे बाबा सभु मत थो ॾे। सॼी मत ॾिनी अथई, सुबुह जो कीअं उथिणो आहे, खाइणो आहे, पीअणो आहे, कीअं ॻाल्हाइणो आहे। अगरि हुन मत जे अनुसार हलंदासीं त पाण खे हाणे हिते ई महसूसु थींदो कि पाण स्वर्ग में वेठा आहियूं। स्वर्ग में त भल बाबा बि न हूंदो, स्वर्ग खां बि ऊंचे स्थान ते पाण वेठा आहियूं। शिव जी डायरेक्ट भॻवान जी पालना में वेठा आहियूं न, भॻवान जी छत्र छाया में वेठा आहियूं। सत्युग में त पंहिंजा माउ पीउ देवी देवता हूंदा, लेकिन हुन खां बि ज़्यादा अतीन्द्रिय सुख जी महसूस त हाणे पाण खे थींदी। छो जी बाप जी चए ते था हलूं, बाप जी मत ते था हलूं न। बाबा चवनि था कि मां ईंदो ई आहियां तव्हांखे सहज राजयोग जी शिक्षा ॾियण। ॾिसो रावण आदि खे जलाईंदा आहिनि, त्योहार आदि कंदा आहिनि, मल्हाईंदा आहिनि, इहे कोई परंपरा सां थोरी कंदा आहिनि। इहे त द्वापर युग खां रावण खे जलाइण शुरू कयईं, जॾहिं विकार हिन दुनिया में आया। त्योहार आदि मल्हाइण बि द्वापर युग खां शुरू थिया। छो जी दुख शुरू थियो न, त माण्हुनि हिकु ॾींहुं सॼो फिक्स करे छॾियो कि हिन ॾींहुं इहो त्योहार थींदो, हिन ॾींहुं इहो त्योहार। त त्योहार में छा थींदो आहे, माण्हू गॾु सभु मिलंदा आहिनि, थोरी खिलंदा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि, ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि, सुठियूं सुठियूं चीजूं ठाहे करे खाईंदा आहिनि। त माण्हुनि खे दुख आहे न, त हिन करे थोरा थोरा ॾींहं फिक्स करे रखिया अथनि त एटलीस्ट माण्हू गॾु मिलनि त सही, ख़ुशि त रहनि। सत्युग में त सदैव ई त्योहार आहे, सदैव ख़ुशियां ई ख़ुशियूं आहिनि, हिते त दुख जो नाम निशान न आहे। हिते हिन करे सत्युग में कोई त्योहार आदि न मल्हाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि सत्युग जी दुनिया जा रीति रस्म, हुतां जी दुनिया पूरी सुबुह खां शाम ताईं कीअं दिनचर्या हूंदी, उहो त हुते ई वञी ॾिसंदासीं। लेकिन बाक़ी हुते कोई दुख शांति त हूंदो न। शिव बाबा त पंहिंजो बाबा आहे न, आत्माउनि जो पीउ, आत्माउनि खे ख़ुशियुनि जो वरसो ॾियणु आयो आहे। चए थो द्वापर युग खां तव्हां केॾा दुख शांति भोॻिया अथव न, हाणे मां तव्हांखे ख़ुशी जो, सुख, ख़ुशियुनि जो, शांति जो वरसो ॾियणु आयो आहे। आत्मा खे सुखधाम में वठी वञण लाइ आयो आहे। ॾिसो दुनिया में केॾा माण्हू लड़ाई झगड़ा आदि था करनि, धर्म वधी विया आहिनि त सभु लड़ाई झगड़ा था करनि, असांजो धर्म वॾो, असांजो धर्म वॾो, सभु निधन का ठही विया आहिनि न।
आहे ही रावण जो राज्य पंहिंजे पाण खे बि नथा ॼाणनि, बाप खे बि नथा ॼाणनि। आत्मा जो सॼो शक्तियूं गुण आदि कीअं छीनी छॾियो? रावण। विकारनि जे कारण आत्मा पंहिंजी गुण शक्तियुनि सां ख़ाली थी वई आहे, ख़तम थी विया अथसि न। त हाणे बाबा कंहिंखे राज्य ॾियणु आयो आहे? आत्माउनि खे राज्य ॾियणु आयो आहे। छो जी आत्मायूं विकारनि जे वश थी करे शरीर जी मोहताज थी विया आहिनि। शरीर जीअं आत्मा खे हलाए थो तीअं थी आत्मा हले। परंतु बाबा चए थो हाणे तव्हां आत्मा, तव्हां जगो, तव्हां सर्वशक्तिवान आहियो, तव्हां शुद्ध आत्मायूं आहियो। आत्म अभिमानी थी करे शरीर खे हलायो। बाबा चए थो आत्मा ही राजा आहे, आत्मा खे ही मां हुनजो राज्य ॾियणु आयो आहियां। पोइ आत्मा खे, आत्मा जो जेको ये राज्य आहे ये सत्युग में अखंड अटल रहंदो, अडोल रहंदो। कोई भी विकार आदि आत्मा खे परेशान न कंदो, बीमारी आदि सभु ख़तम थी वेंदी। छो जो सभु हिते ही हिसाब किताब चुकतो थियणो न। कोई भी बीमारी आदि अचे थी, कोई भी अहिड़ी ॻाल्हि अचे थी त हमेशह सम्झो असां पंहिंजो हिसाब किताब चुकतो था करूं, त कोई भी उथल पाथल न थींदी। बाप जी यादि में रही करे पंहिंजी जन्म जन्मांतर जे विक्रम खे विनाश करो, पंहिंजो सर्व हिसाब किताब चुकतो करो। छो जी हाणे पाण खे हलणो आहे पंहिंजे घर। माया अर्थात विकार त एॾा ख़राब हूंदा आहिनि कि बुढ़ापे में भी माण्हुनि खे जवानी यादि अची वेंदी आहे। अॼुकल्ह जा बुढ़ा भी घटि थोड़ी आहिनि। पहिरियों त 60 वर्ष जी आयु खां पोइ आश्रम में वञी करे भॻवान जो नाम जपंदा हुया। त मरदा भी न आहिनि, त जेसि ताईं मरनि नथा तेसि ताईं घर धंधो धोरी ऐं उहे ई दुनियावी ॻाल्हियुनि में लॻा पिया आहिनि। विकारनि जे पुठियां भी आत्मा बुढ़ा कोई घटि थोड़ी हूंदा आहिनि। उन्हनि खे बुढ़ापे में भी जवानी यादि ईंदी अथनि। ॾिसो इहे विकार केॾा प्रबल आहिनि न। बाबा चवनि था हिन विकारनि के कारण ही दुनिया एॾी दुख शांती थी आहे। हाणे वरी खां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो ऐं पंहिंजी आत्मा खे भी विकारनि खां छुड़ायो, रावण खां छुड़ायो। परमात्मा राम जी शक्ति सां रावण खे ख़तम करो। माण्हू चवंदा आहिनि राम रावण खे मारियईं, लेकिन राम त देवता हुयो न। अगरि उहो हिंसा करे त पोइ हुनजी महिमा जेकी हूंदी आहे देवी देवताउनि जी की इहा डबल हिंसक आहे, उहो त कूड़ी थी वेंदी न। त कोई त्रेता वारे राम रावण खे थोड़ी मारी ऐं न ही हुनजे राज्य में रावण हुयो। ये त हाणे परमात्मा राम जी शक्ति सां पाण आत्मायूं रावण अर्थात विकारनि ते जीत था पायूं। हिन रावण खे ख़तम करण लाइ हाणे निराकार परमात्मा पंहिंजी शक्ति सां रावण खे ख़तम थो करे, कि स्थूल हथियार सां नथो करे। अच्छा मीठी मीठी सुकीला जे ॿारनि खे जी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते।